सिंधड़ी ऐं सोभेदेरे में माकड़ फसल खाई तबाह करे छॾिया आहिनि। सोभेदेरे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि गडेजी, अब्दुल करीम खरल, हिंगोरजा, सोभोदेरो ऐं राणीपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॻोठनि में माकड़ जो फसलनि ऐं वणनि ते देरो ॼमियल आहे। माकड़ कणिक, कबंद, मकई ऐं सरह समेत चोपाए माल जे चारे लाइ पोखियल गाह, केलनि, लीमनि, अंबनि जे बागनि ऐं सब्जियुनि मथां हमला करे हज़ारे एकड़नि ते बीठल फसलनि खे खाई चट करे छॾियो आहे। आबादकारनि चयो त माकड़ मार स्प्रे न थियण जी सूरत में नुक़सान वधण जो ख़दशो आहे। ॻोठ में माकड़ नथी अचे, फसल खाई तबाह करे वई आहे, छा बि बचो आहे असां वटि। होॾा सिंधड़ीअ में माकड़ जे हमले बाद ज़मींदारनि जे एहतजाज ते एमपीए सैयद जुल्फकार अली शाह, डीसी मीरपुर ख़ास ऐं असिस्टेंट कमिश्नर खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। डीसी मीरपुर ख़ास ऐं असिस्टेंट कमिश्नर जे हिदायतनि ते माकड़ मारण जी स्प्रे कराइण जो कमु शुरू थी वियो आहे। स्प्रे थियण बाद आबादकारनि ऐं ज़मींदारनि में ख़ुशीअ जी लहर छायल आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk